पैगाम सिंध में भलीकार ख़बर शामिल कंदासीं। वगण खां वगण बरसाकोट धिंगाणो कट्याण में मौलाना सज्जाद अली कट्याण जी अॻुवाणी में मीलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे عنوان सां हिकु अज़ीम अलशान प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें पीर सैयद गुल अहमद शाह जीलानी हज़रत व मौलाना मुफ्ती ज़मीर अहमद सिकंदरी, मौलाना मोहम्मद ताहिर सिकंदरी, मौलाना सैयद सज्जाद अली शाह बुखारी, मौलाना अहमद अली वाउचो, मौलाना हाफिज़ अब्दुल मनान मेमन, मौलाना हाफिज़ इमामुल्लाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त हाफिज़ अब्दुल सत्तार मुगीरी पारां नात रसूल मक़बूल पढ़ी वेठलनि खां ख़ूब दाद हासिल कयो। उन मौक़े ते पीर सैयद गुल अहमद शाह जीलानी खिताब कंदे चयो आहे त ॿिन्ही जाननि जे सरदार असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दुनिया में अचण सां ई दुनिया मां जहालत ऐं ऊंदाही ख़तम थी वई। संदसि जे अचण सां दुनिया में हिकु अहिड़ी रोशनाई क़ाइमु थी वई जंहिंमें समूरी दुनिया खे रोशन करे छॾियो आहे। आख़िर में गॾियल तौरु क़ौम ऐं मुल्क जी बका ऐं सलामती ऐं सुधारे ऐं तालीम में वधाई लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई।